वताया फ़कीर सजी सिंध जा सैलानी, सिंध जो आहीं सिंगार, ओ सिंध जो आहीं सिंगार ला, हो सिंधन जो तोसां प्यार ला। वताया फ़कीर सजी सिंध जा सैलानी, सिंध जो आहीं सिंगार। लाल लतीफ़ खे लाल चौरायई, हसन हुसैन जूं पिखियूं पियारई, ओ करार डंड में करार ला। वताया फ़कीर सजी सिंध जा सैलानी, सिंध जो आहीं सिंगार। हर को तुंहिंजो नाम खणे थो, हर को तुंहिंजो नाम खणे थो, मालिक जंहिंखे बि सुकून मिले। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे हैदराबाद जो रवासी आहे, हैदराबाद खां हिते आयो आहे, वताये फ़कीर जी मज़ार ते अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वताये फ़कीर जे बारे में हू छा चवणु चाहे थो। साईं तव्हां किथां आया आहियो? मां हैदराबाद मां आहियां। नालो? अब्दुल लतीफ़ कलोड़ो। अच्छा, वताये फ़कीर जे बारे में तव्हां छा चवंदो? साईं तमामु हिकु अलॻि ऐं बहितरीनु शख़्स हुयो, जंहिंजे लाइ दुनिया सारी गवाह ऐं शाहिदी आहे। अॼु ताईं बि हुनजो इहो ऐं जेको नालो आहे उहो रोशन आहे। अच्छा, वताये फ़कीर जो कोड़ो मशहूरु खाको? हा साईं, घणा आहिनि, हज़ारे आहिनि। पोइ हिकिड़ो वताये फ़कीर जी कहावत आहे हिकिड़ी त असांजे ॻोठ में अलाह साईं अहिड़ी का रहमत करे रुॻी सयुनि जो मींहुं वसी पवे, सयूं हुजनि, सयुनि जो मींहुं वसे, पोइ सॼे ॻोठ में, पोइ सॼो ॻोठ में जंहिंमहिल मींहुं वसी बस थिए त उहो सॼो ॻोठु मरी वञे, ऐं मां ऐं अम्मा मुंहिंजी जेका आहे उहे अॼु जेरी हुजऊं उहे सभु सयूं खणी मां पंहिंजे घर अचां, पोइ अम्मा बि मरी वञे, पोइ मां खाई ड्रो कयां। हा साईं, इहो आहे। वताये फ़कीर जी जेके बि असां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं त वताये फ़कीर नालो खणण सां ई दिलि में ख़ुशी महसूसु थींदी आहे। इन जो छा तसल्सुल आहे? साईं असुल में हुनजो नालो ई अहिड़ो आहे जेको हुन जेको अॼु ताईं जेको हुन कमु कयो आहे उहो मज़ा आया ऐं सुठे अंदाज़ में हुन आयो आहे, ऐं टोटल जेके असांजा लोकहिते हुया उन सभिनी सां मां सुठे तरह सां पेश आया, उन करे हुनजो नालो रोशन अॼु ताईं। पोइ इहे थियो जो वताये फ़कीर अचे पियो रस्ते सां, पोइ हुन दिलि में ख़्यालु कयो त अलाह साईं बादशाह जो दोज़ख बि ठाहियो अथई ऐं जन्नत बि ठाही अथई, इन करे रुॻी जन्नत करे हा, सभु टोटल माण्हू असां सभु जन्नत में हुजूं हा, दोज़ख जी ज़रूरत ई न हुई। पोइ अॻिते हलियो त हिकिड़ो पुलिस वारो घोड़े ते अचे पियो, उनजी घोड़ी वियामी पई, फर ॾिनई, जंहिं महिल फर ॾिनई त वताये फ़कीर चई तूं हटो कोटो इहे फर खण ऐं मुंहिंजो पोयों अचु। वताये फ़कीर वीचारो कमज़ोर माण्हू हुयो, हुन चयो साईं हे मूंखां त खजे ई कोन थो, गोरो आहे, मां किथे खणी सघंदुमि। चई न, पुलिस वारो हुयो की वर्दी वर्दी पातल हुई, अब हुन उहो फर वीचारे खयों, पंधु कई पंधु कई पंधु कई, थकिजी पियो। आख़िरकार जंहिं महिल हुनजो घर पहुची वियो आहे, मंज़िल ते पहुतो, उहो फर हुनखे उते छॾी, जंहिं महिल पुलिस वारे हुनखे छॾियो, चई मुंहिंजा मालिक सही, पंहिंजे कम खे तूं पाण थो ॼाणी, बाक़ी दोज़ख हिननि लाइ ज़रूरी आहे। हिन वक़्तु असीं वताये फ़कीर जी दरगाह ते मौजूदु आहियूं ऐं उते असां सां हिकिड़ो तमामु बहितरीनु ऐं तमामु तारीख़दान उस्ताद टीचर आहे साईं अकबर अली अब्बासी साहिबु टंडोलायार जो आहे, रवासी आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त दरवेश वताये फ़कीर जे बारे में साईं जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाबिल एहतराम अयाज़ अब्बासी, असीं टंडोलायर जा रवासी आहियूं ऐं असांजो वताये फ़कीर सिंध जो सदा सचार सूफ़ी दरवेश वताये फ़कीर अलमारूफ़ शेख ताहिर साईं जन जे मान में शाह साहब चए थो, अख उल्टी धारे वनो उल्टो आम सी, जे लहवारो लोक वही तूं ऊंचो उभारो। साईं हिकिड़ो दरवेश सचार सिंध जो थी गुज़रियो आहे ऐं वताये फ़कीर जूं काफ़ियूं ॻाल्हियूं मौजूदु आहिनि, किताबनि में बि आहिनि। जीअं त अलाह ताला खां हुजत कंदो हो ऐं वाहिद दरवेश हो जंहिं रुपयनि जी बरसाति कराई हुई। उनजी वालदा साहब मोहतरमा वालदा चयो त बाबा पैसा कोन्हनि ऐं रुपयो खपे, त वालदा खे चई त रुपयो
हिकिड़ो ई रुपयो खपे तव्हांखे त हिकिड़ो रुपयो ई मिलंदो तव्हांखे। त रुपयनि जी बरसाति थी त हुनजी वालदा जॾहिं मिलण लॻी त वालदा खे चयईं त बाबा हिकिड़ो रुपयो तो घुरियो उहो ई खण, वधीक न खण। त दरवेश इहो अलाह ताला जो हुजती हो ऐं रब पाक सां हुजत कंदो, दुआ घुरंदे घुरंदे हिकिड़े दफ़े तो पोयां हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे वताए फ़क़ीर जी दरगाह जो गादी नशीन। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त साईं जन जो छा चवणु आहे। साईं तव्हांजो नालो? जाड़ो अच्छा, पाण? शेख। अच्छा, तव्हां वताए फ़क़ीर जे बारे में कुझु असांखे ॿुधायो त वताए फ़क़ीर जो कॾहिं जनमु थियो ऐं कॾहिं वफ़ात कई? वताए फ़क़ीर बाबा तारीख़ का बि कान मिले। अच्छा, हा, न वफ़ात जी न जनम कई, बाक़ी लतीफ़ साईं खां वफ़ात अॻे कई आहे। हिते जेको आहे सो जेको ख़र्चु कयो वञे थो, जेको गवर्नमेंट तरफ़ां कयो वञे थो या हिते जेका पांधी उहे त कंदा पिया इहे मज़ार वग़ैरह जे बारे में कुझु? गवर्नमेंट सेमिनार पंहिंजे मर्ज़ी ते कराईंदी आहे, अच्छा, बाक़ी हिते ख़र्चु गवर्नमेंट को बि कोन कयो आहे। हीअ जेको रोज़ो ठहियलु आहे हीअ जेको ठहियलु ॾिसो पिया, सो बि हिकिड़ो बलोच कराची जो उहो ठारायो। अच्छा, अॻे असल ख़ाली कच्ची तुरबत हुई, वो पक्की तुरबत मुंहिंजे वालिद साहब कराई हुई। तव्हांखे घणा साल थिया आहिनि तव्हां हिन गादी नशीन आहियो? जी, तव्हांखे घणा साल थिया आहिनि तव्हां हिन गादी नशीन आहियो? मूंखे हाणे तारीख़ लिखियलु मूं वटि कान्हे, तक़रीबन साल तव्हांखे घणा थिया आहिनि? 35-40 साल थी विया हूंदा। तव्हांखे? तव्हांजो वॾो? मुंहिंजो वालिद साहब उहो बि गादी नशीन हुयो? गादी नशीन हो, मियां शेख। अच्छा, तक़रीबन तव्हां घणा माण्हू गादी नशीन थी चुका आहियो पीढ़ी में? असां गादी तमामु घणा आहिनि। हीअ वॾी दरगाह आली शाह जेका आहे, शेख लुइनो सॾिबो आहे, नालो सैयद आली शाह। जी हा, पोइ संभालींदड़ ॿिन्ही जा थी वञनि। अच्छा, सही। हिते कोई मां तारीख़ जो को बि हवालो नथो मिले वताए फ़क़ीर जी न, वधीक दानश्वरनि सभिनि कोशिशूं कयूं आहिनि, सेमिनार ॿिया कया अथनि, पर उहे बि इहा ई ॻाल्हि कनि था त तारीख़ कान थी मिले। अच्छा, हा, भई इहे किताब आहिनि सिंध जेके शाइरी जा उहे मिलंदा। अच्छा, हिते कहिड़ा किथे किथे जा माण्हू ईंदा आहिनि भला? माण्हू पूरी दुनिया अचनि था। अच्छा, हा, साईं जो उर्स मुबारक कॾहिं मल्हायो वेंदो आहे साईं? उर्स जेको रबीउल अव्वल जे 13 तारीख़ अच्छा, हिकिड़ो थी ॾियारो कंदा आहियूं, वरी हिकिड़ी राति को ॾींहुं। अच्छा, माना गवर्नमेंट तरफ़ां गवर्नमेंट, हा, त गवर्नमेंट तरफ़ां सेमिनार वरी महीनो पोइ तरसी पोइ कंदा आहिनि। अच्छा, वताए फ़क़ीर? हा, चादर बादर चाढ़े पोइ हुते शहर में कंदा आहिनि। अच्छा, शहर में कंदा जी हा, हिते दरगाह ते न कंदा आहिनि? न, हिते जॻह आहे न। तव्हां ॿुधायो वताए फ़क़ीर जेको तव्हांखे यादि हुजे? वाक़ई किताबनि जा न पढ़िया हूंदा, घणो करे ख़बर पवंदी। असांखे त ख़बर आहे, पर ॾिसंदड़नि खे त कुझु ख़बर पई। हा, इहो त वताए फ़क़ीर जे चयो त ॿियो सभु कुझु अलाह जे हथ में आहे, ॿ ॻाल्हियूं अमां जे हथ में पिया आहिनि। माण्हू जे हथ में फ़क़ीर छा आहे, बाबा अलाह साईं अमां खे अटो बि ॾिनो आहे, चांवर बि ॾिना, हाणे खपेसि मानी पचाए खपेसि भत रधे। इहो हवालो असां इंसान खे अलाह साईं ॿई रस्ता इंसान खे ॾेखारे छॾिया, चङो बुरो इख़्तियार इंसान जा, जेको खपे सो वठे। ॿियो त रस्ते मां विया पिया मां पुट गॾु, थोरो रुपयो खीसे में पियोसीं, झंग जो किरड़ बीठो हुन उछले रही, मां चयो बा छो उछला छॾई, पंहिंजे कम ॾियाजे मां वरी खणंदासीं। वरी चवनि धरान ॾिठो त हू मुंहिंजी पाड़ू वणनि कढी छॾियूं माण्हू। चयो मां सही हो, पाण वटि हुजे पंहिंजो बि इहो हाल थी। हिकिड़ो दरवेश शख़्स हो, अल्लाह ताला जो प्यारो हो, अल्लाह ताला उनखे जाम नवाज़ियो पंहिंजे हुनजे खाकनि जे करे, ऐं ख़ुदा सां हुजत बि कंदो हो। फ़क़ीर जा काफ़ी पहाका आहिनि ऐं एतिरा आहिनि लातादाद, जंहिंमें चंद आउं ॿुधाए रहियो आहियां। हिकिड़े दफ़े ख़ैरात में हमरा चयो बाबा हीअ विर्छ कर, त वताए फ़क़ीर चयो बाबा अलाह वारी विर्छ करियां या दुनिया वारी करियां? त वताए फ़क़ीर अलाह वारी विर्छ कई। त माण्हुनि खे कंहिंखे झोलियूं भरे ॾिनई, कंहिंखे मुठ ॾिनई, कंहिंखे धिका ॾेई भॼाए छॾियईं।
त उन जो वता फ़क़ीर छा कयो अथई चए अलाह बि सभिनि खे ईअं ॾिनो आहे कंहिंखे वधीक ॾिनो आहे कंहिंखे ॾिनो ई कोन्हे कंहिंखे थोरो ॾिनो आहे त मूं बि अलाह वारी विच कई आहे तव्हां पाण चयो भई अलाह वारी विच कर त वता फ़क़ीर जा काफ़ी पहाका अहिड़ा आहिनि हिकिड़े दफ़े मलकल मौत अची वियो ऐं वता फ़क़ीर जो साह रूह कब्ज़ कयईं त ठठे जी ॻाल्हि आहे उते पोइ माण्हुनि पाण में झगड़ा कया त हीअ असांजो आहे हुनजो हीअ असांजो आहे त वता फ़क़ीर चयो बाबा उथी बीह रहियो चए हिते मरणु मुनासिबु न आहे मरंदासीं उते जिथे को सुञाणींदो हुजे त वता फ़क़ीर उथी बीह रहियो माण्हू हैरान थी विया चए हीअ छा थियो अलाह वारो माण्हू हो अलाह ताला उनखे काफ़ी इन्हनि ॻाल्हियुनि में नवाज़ियो हो चने हूंदे सूंदे हरू भरू सचाई सुञाई हूंदे सूंदे हरू भरू सुञाई जो तानो न सबो वता फ़क़ीर चयो जो हूंदे सूंदे हरू भरू सचाई जो तानो सुञाई जो तानो कोन सबो बर्दाश्त कोन कबो त काफ़ी मक़सद दोज़ख जे बारे में भी वता फ़क़ीर दोज़ख में टांडो आहे ई कोन दोज़ख में टांडो आहे ई कोन हर को हितां ई साण खणी वेंदो त मक़सद हितां ई साण खणी ईंदो आहे त पंहिंजा अमालनि जे हिसाब सां जंहिंजा अमाल सुठा हूंदा उहो जन्नत में वेंदो जंहिंजा अमाल कसा हूंदा त उहो दोज़ख में वेंदो जी नाज़रीन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे वता फ़क़ीर जी दरगाह जो फ़नकार सूफ़ी फ़नकार आहे अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं साईं तव्हांजो मुकमल तारीफ़ फ़क़ीर सिंगार अली लाशारी दरगाह वता फ़क़ीर खां ऐं असांजा अब्बा हिते दफ़न बि थियल आहिनि क़ब्रिस्तान अबाणो बि हिते आहे ऐं मुंहिंजो उस्ताद जेको रामचंद फ़क़ीर उहो बि हिते जो रागी वैरागी आहे ऐं असां हिते राग रंग कंदा आहियूं ऐं इन दरगाह जा फ़क़ीर आहियूं बाबा असां साईं जो ॿोल तव्हांखे ॿुधायूं था साईं जी शान में वताया फ़क़ीर सॼी सिंध जा सैलानी सिंध जो आहीं सिंगार ओ सिंध जो आहीं सिंगार ला हो सिंधन जो तोसां प्यार ला वताया फ़क़ीर सॼी सिंध जा सैलानी सिंध जो आहीं सिंगार लाल लतीफ़ खे लाल चौरायई हसन हुसैन जूं पिखियूं पियारई ओ करार डंड में करार ला वताया फ़क़ीर सॼी सिंध जा सैलानी सिंध जो आहीं सिंगार हर को तुंहिंजो नाम खणे थो हर को तुंहिंजो नाम खणे थो मालिक जंहिंखे बि सुकून मिले थो ओ हो हर हंधि थिया हुबकार ला वताया फ़क़ीर सॼी सिंध जा सैलानी सिंध जो आहीं सिंगार सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन